बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों। अॼु असां सिखंदासीं पहिरों कलमो तैयब, जेको असां मुस्लमाननि खे समूरनि खे जंहिंजो सिखणु तमामु ज़रूरी आहे। तंहिंजे करे हिन कलमे खे वॾे गौर सां ॿुधो ऐं चङी तरह सां ॿुधो। तव्हांखे ईअं लॻंदो हूंदो त असांखे कलमो कीअं न ईंदो, असां सभु मुस्लमान आहियूं। लेकिन मां जेके अॼु कलमे पाक जी ग़लतियूं ॿुधाईंदुमि, जेके असां मुस्लमान कंदा आहियूं, त यकीनन तव्हां हैरान थी वेंदव त शायदि असांखे अॻु में अहिड़ी का ख़बर ई न हुई। काफ़ी अहिड़ा मुस्लमान आहिनि जेके कलमो त पढ़ंदा आहिनि, लेकिन कलमो सिखी न आहिनि पढ़ंदा। कलमे खे कहिड़ी तरह सही नमूने सां पढ़णु घुरिजे, अॼु असां उहो सिखंदासीं। तव्हां दोस्त गौर सां ॿुधिजो। त पहिरियों कलमो आहे तैयब। तैयब माना पाक। ठीकु आहे। इस्लाम जा जेके कलमा आहिनि उहे 6 कलमा आहिनि। 6 कलमनि खे जेको आहे पहिरों कलमो हे आहे। असां इंशाअल्लाह आहिस्ते आहिस्ते हिकु हिकु कलमो सिखंदासीं। तव्हां सभु गौर सां ॿुधो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। ठीकु आहे। कलमो जेको पढ़िबो आहे अहिड़ी तरह पढ़िबो, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे असां मुस्लमान केतिरा ग़लतियूं कहिड़ी कंदा आहिनि। तक़रीबन के माण्हू ई पढ़ंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह अहिड़ी तरह कलमो न आहे पढ़िबो, बल्कि ला इलाहा। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त माण्हू कलमे जे लाम खे अक्सर करे घटि छिकींदा आहिनि। ला इलाहा इल्लल्लाह अहिड़ी तरह पढ़िबो आहे, ला इलाहा इल्लल्लाह। हालांकि कलमे खे तव्हां ॾिसंदव हिते मद बीठी आहे। मद जो क़ाइदो इहो आहे, तक़रीबन उनखे छिके पढ़िबो आहे, 3-4 अल्फ़नि जेतिरो। ला इलाहा इल्लल्लाहु अहिड़ी तरह पढ़िबो, ला इलाहा इल्लल्लाहु। हिते बि तक़रीबन मुस्लमान असांजा भाइर जेके आहिनि, असांजा ख़ासि करे नंढड़ा ॿार, उहे ग़लती कंदा आहिनि त ला इलाहा इल्लल्लाह हा न आहिनि पढ़ंदा। न ला इलाहा वारी हा, न इल्लल्लाह वारी हा। ला इलाहा इल्लल्लाह, बसि ला इलाहा इल्लल्लाह अहिड़ी तरह कलमो न आहे पढ़िबो। इहे ग़लतियूं जेके आहिनि तव्हां नोट कयो। अगरि जेकॾहिं तव्हांजे ॿारनि में आहिनि त उन्हनि खे बि चङी तरह सेखारियो। त हे जेको पढ़िबो ला इलाहा इल्लल्लाह। ठीकु आहे। हाणे अॻु न त अचंदा मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे इन में माण्हू ग़लती कहिड़ी कंदा आहिनि, मुहम्मद रसूलुल्लाह। हिकिड़ा त मुहम्मद पढ़ंदा आहिनि, मुहम्मद हा सां पढ़िबो मुहम्मद। कहिड़ी न ग़लति ॻाल्हि आहे जो असांखे पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो मुबारक बि चङी तरह वठणु न अचे, त इहा असांजी वॾी बदनसीबी आहे। इन करे चङी तरह ते इनखे सिखणु घुरिजे। मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन में माण्हू ग़लती इहा कंदा आहिनि, मुहम्मद रसूलुल्लाह के ईअं पढ़ंदा आहिनि, हिकु ग़लती आहे। ऐं ॿी आहे त मुहम्मदुर रसूलुल्लाह, हे जेको आहे दाल खे रा सां गॾाइबो। तव्हां ॾिठो हूंदो क़ुर पाक में बि आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। जंहिं बि अखर ते शब्द हूंदी आहे त अॻियों अखर मिलाए पढ़िबो आहे। तंहिंजे करे असांखे बि हिते मिलाए पढ़िबो मुहम्मदुर रसूलुल्लाह। त अहिड़ी तरह के माण्हू मुहम्मदुर रसूलिल्लाह पढ़ंदा आहिनि, रसूलिल्लाह लाम खे ज़ेर सां पढ़ंदा आहिनि। लाम खे ज़ेर न पढ़बी, बल्कि तव्हां चङी तरह ॾिसो पेश आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह अहिड़ी तरह पढ़िबो रसूलुल्लाह। ऐं के वरी मुहम्मदुर रसूलल्लाह लाम खे ज़बर सां पढ़ंदा आहिनि। इहा बि ग़लती आहे, इहा बि माण्हू दुरुस्त कयो। ऐं हिकिड़ा माण्हू क्या मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह, दर न पर दाल खे पेश पढ़बी। इनखे थोरो गौर कयो। जेको आज़ान चई वेंदी आहे त उन में अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह चई वेंदो आहे आज़ान में। पर जेको कलमो पाक असां पढ़ंदा आहियूं, कलमो तैयब, उन में पेश पढ़बी दाल खे मुहम्मदुर रसूलुल्लाह। त ठीकु आहे दोस्तो, इहो हुयो कलमे जो कुझु ग़लतियूं जेके मां तक़रीबन जेके ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां उन्हनि में ग़लतियूं हुयूं, ऐं कुझु ॿियनि खे बि तक़रीबन मां दावा सां चवंदो, अगरि जेकॾहिं तव्हां कंहिं 10 माण्हुनि को कलमो पुछा कंदव, उन मां 8 माण्हुनि खे कलमो सही न ईंदो। छो त असांजी तरफ़ इन तरफ़ को बि ध्यानु न आहे, न तालीम जी तरफ़, न
पढ़ाई जे तरफ़ ख़ासि करे इस्लामी तालीम क़ुर पाक कलमो अॻ में त खणी ॾुखियाई हूंदी, माण्हू मदरसे वेंदो, काथे पढ़णु वेंदो। हाणे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला हिकिड़ी सहूलियत ख़लक़ी आहे ऑनलाइन पढ़ण जी। त अगरि जेकॾहिं तव्हां बि क़ुर पाक तजवीज़ सां ऐं कलमा पंहिंजी निमाज़ दुरुस्त करणु चाहियो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो था, त असांजा जेके बि सबक़ वग़ैरह हुजनि उहे तव्हां ताईं पहुची सघनि। तव्हां वॾा ख़ुशनसीब आहियो जो तव्हांखे घर वेठे ऐं सुकून सां इहे जेके आहिनि असां तव्हांखे तालीम पहुचायूं था। अल्लाह ताला हिकिड़ो ज़रियो ख़लक़ियो आहे, तव्हां अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो। हालांकि असां जंहिं टाइम पढ़ंदा हुआसीं त एतिरी सहूलियतूं न हूंदियूं, असांखे तमामु घणा मुसाफ़िर थियणो पियो ऐं पंधु करणा पिया ऐं केतिरा ई साल लॻी विया सिखण में। हे जेको मां पढ़ायां थो इहो एतिरो जल्दी में मां न सिखियो, मूंखे बि इन में सिखण में टाइम लॻो। तंहिंजे करे तव्हां बि इनखे गौर सां जेको आहे ॿुधो ऐं सिखो ऐं अदब एतिराम सां वेही करे, सुकून सां वेही करे, हिकु पासे वेही करे हिकिड़ो टाइम कढी अधु कलाक या 15 मिंट वेही करे थोरो घणो जेको आहे ॿुधंदा कयो तव्हां, त तव्हांजी दीनी तालीम बि सही थी वञे। ऐं ॿियो इहो त अदब एतिराम ज़रूरी हुजे। अगरि जेकॾहिं तव्हां सुम्ही करे या हिकिड़े मजलिस में वेही करे ॿुधंदव, शायदि तव्हांखे उहो चङी तरह ते सम्झ में मथां न अचे। इन करे हिकिड़ो टाइम कढो ऐं पाण बि सिखो, पंहिंजे ॿारनि खे बि चङी तरह सेखारियो। हिन कलमे पाक जूं तमामु घणी फ़ज़ीलतूं आहिनि ऐं तमामु घणियूं हिन जो जेके आहिनि काफ़ी जा फ़ाइदा बि आहिनि। हिकु हदीस शरीफ़ जो मफ़हूम आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं मुस्लमान जो पहिरियों कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, आख़िरी कलमो बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हुजे, उहो माण्हू जन्नत में दाख़िल थींदो। छा मतिलबु पहिरियों आख़िरी? हिकु हदीस शरीफ़ जो मफ़हूम आहे जॾहिं ॿार ॻाल्हाइणु लॻे, नओं ॿारु नओं ॻाल्हाइणु सिखे त उनखे पहिरियों ला इलाहा इल्लल्लाह कलमो पढ़ाईंदा कयूं। तव्हां सम्झी सघो था त नओं ॿारु ॻाल्हाईंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो कलमो त सही न ईंदो, लेकिन उनजे बावजूद बि एॾी तलक़ीन कई वई आहे त बाक़ाइदो उनखे कलमो सेखारियो। चाहे उहो जेको आहे 32 अल्फाज़नि में या जेके बि उहो जहिड़ी तरह अदा करे सघे त उहो करे ऐं उनखे कलमो ज़रूरु सेखारियो। आख़िरी कलमो जो मतिलबु इहो आहे त जेको बि मुस्लमान फ़ौत थिए त उनजो जेकॾहिं आख़िरी कलमो इहो हूंदो ज़ुबान ते त उहो उनजी छाई थी ॾिए त पको जन्नती आहे सम्झ, छो त उहो कलमो उनखे नसीबु थींदो जंहिंखे अल्लाह ताला जन्नत ॾियणु चाहींदो। पर इहो तॾहिं थींदो जॾहिं असां उनखे सिखंदासीं, असांजी उन सां मुहबत हूंदी, ॾींहुं राति पढ़ंदासीं त असां ज़िक्र बि करणु घुरिजे। घुमंदे फिरंदे उथंदे वेंदे अलाह जो ज़िक्र कयूं, अलाह अलाह कयूं, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ूं ऐं पाण बि पढ़ूं ऐं पंहिंजे घर भातियुनि खे, पंहिंजे ॿारनि खे बि सेखारियूं त असांजे ॿारनि जो बि कलमो जेको आहे सही आहे या न आहे। त दोस्तो इहो हुयो कलमो ऐं इंशा अल्लाह ॿिए वीडियो में जेको आहे असां कलमे जी जेका आहे माना पढ़ंदासीं। इंशा अल्लाह उहो तव्हांखे बि चङी तरह सम्झाईंदासीं। इहो इन जे करे हाणे नथो सम्झायां तव्हांखे, जेको हीउ सबक़ु ॾिनो आहे तव्हां उन ते गौर कयो, ठीकु आहे न। हिन में काफ़ी सारियूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि, हालांकि माण्हू इनखे हल्को सम्झंदा आहिनि, हिन जी तमामु घणियूं ग़लतियूं आहिनि। अगरि जेकॾहिं कलमो न हूंदो त असांजो दीन ईमान कहिड़ी तरह असांजो सही हूंदो। इन जे करे असांखे वॾे गौर सां कलमे पाक खे सिखणु घुरिजे। त इंशा अल्लाह आईंदे वीडियो में इनजी माना सिखंदासीं ऐं पोइ ॿियो कलमो उनजी माना इंशा अल्लाह अहिड़ी तरह तरतीब वार निमाज़ बि सिखंदासीं। इंशा अल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे क़ुर पाक जी ऐं दीन इस्लाम जी कलमनि जी निमाज़नि जी सही सम्झ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।